जेका भी इंसान जे मथों मुश्किलात अचे न उन में शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवंदा कयो, छो इन में रब जी बेहतरी हूंदी आहे। मां हिकु इंसान जी कहाणी थो ॿुधायांव। हिकु इंसानु हुयो जेको अल्लाह सां घणो प्यार कंदो हो। पोइ जेका बि उनजे मथों परेशानी मुसीबत मुश्किलात ईंदी न, यकीन इहो रखंदो त इन में अल्लाह जी बेहतरी आहे। उनखे अल्लाह ते वॾो यकीन हूंदो, छो त उनखे इहा ख़बर हुई त रब के इंसान जो बुरो न चाहींदो आहे। जेका बि मुश्किलात ईंदी आहे न, उहा इंसान जी बेहतरी हूंदी आहे, भलाई हूंदी आहे। यकीन रखे अल्लाह ते। बेयकीन इंसान जेके न उहे तबाह ऐं बर्बाद थींदा आहिनि। यकीन वारा इंसान अल्लाह पाक उन्हनि खे बुलंदी ॾींदो आहे। ॾिठो वञे तव्हां थोरो थोरो माना परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि में वॾी माना परेशानी जी हालात में हलिया वेंदा आहियो, जो रब मां तव्हां मायूस थींदा आहियो। अल्लाह मां मायूस न थींदा कयो। अल्लाह जेको बि तव्हांजे मथां रखंदो आहे न, उहा तव्हांजी बेहतरी हूंदी आहे। तव्हांखे तकलीफ़ महसूसु थींदी आहे, तव्हांखे अज़ियत महसूसु थींदी आहे, पर यकीन रखो न, अल्लाह पाक इन तकलीफ़ ऐं मुसीबत ऐं मुश्किलातुनि खां बाद में राहत ऐं सुकून ॾींदो आहे। बाद में तव्हांखे यकीन ईंदो आहे त वाक़ई यार मुंहिंजी हिन में एतिरी बेहतरी हुई, जंहिंजे करे रब्बुल आलमीन इन मुश्किल ऐं मुसीबत जे ज़रिए ते उहा टारे छॾी। हाणे मां उन इंसान जी ॻाल्हि कयां त उहो इंसानु एतिरो वॾो अल्लाह ते यकीन रखंदो, जेका बि मुश्किलात पहाड़ जहिड़ी वॾी बि मुसीबत ईंदी आहे न, फिर बि इहा सोच रखंदो त हिन में बि रब जी बेहतरी आहे, अल्लाह जी भलाई आहे। त हिकिड़े ॾींहुं सफ़र की समंदरी ॿेड़े ते सवार हुयो। साम्हूं ॾिसे थो छोली लहर थी हणंदी अचे, साम्हूं ॾिसे थो छोली लहर थी हणंदी अचे। फिर बि उन दिलि में इहो ख़्यालु रखियो, जेकॾहिं मुंहिंजो मौत हिते लिखियलु आहे, मूंखे मिलंदो। उनखे इहो बि यकीन हुयो अल्लाह ते। ॾिठे उहा छोली आई, माना ॿेड़े खे घरक करे वई। उहा इंसान खे जैकेट जे ज़रिए ते अल्लाह बचायो। पोइ उहो जैकेट जे ज़रिए ते पंहिंजी माना वॾी महिनत कई, किनारे ताणी पहुतो। किनारे ताणी पहुची करे उन किनारे ते वण बि हुया। चौतरफ़ नज़र फिराए त समंदर ई समंदर आहे, कुझु ज़ाहिर ई नथो थिए। पोइ हिन हिकु सोच रखी छॾी, कहिड़ी त इन में बि रब जी बेहतरी आहे। इहा हिनमहिल मूंखे ज़ाहिर न थींदी, कंहिं वक़्त में मूंखे ज़ाहिर ज़रूरु थींदी। जे ख़ालिक़ अकबर मूंखे इन पाणी जे लहर खां बि बचायो आहे, त हिन में बि रब जो राज़ हूंदो। पोइ हुन यकीन कयो। पोइ छा कई, अल्लाह पाक उनखे खाइण पीअण जो बि वसीलो ॾिनो, जिते वण बि लॻल हुया, खाइण पीअण जा खाधा पतनि जे ज़रिए ते हलियो, कीअं बि हलियो, पर उनखे यकीन हुयो रब ते। पोइ हुन सोचियो 4-5 ॾींहं गुज़री विया न, हाणे भला छो न मां पंहिंजो भला अल्लाह मुंहिंजो हिते लिखियो आहे, त मां छो न पंहिंजो हिकिड़ो नंढड़ो झूपड़ी जहिड़ो घरु ठाहियां, पंहिंजे सुकून सां रहां। झूपड़ी जो घरु ठाहियो त बादल, बारिश वारा बादल थी आया। थी जो आया त अल्लाह जे फज़ल ऐं करम सां ॿाहिरि निकितो मौसम जे मज़े जे लाइ। त ॾिठे ई त माना वक़्त ते मौसम आहे, खैवण जी तजली आई, जेका हिन जी झूपड़ी जे मथां किरी। झूपड़ी जे मथां जो किरी त बाहि लॻी, ज़ोर सां बाहि लॻी। जेके परे खां माण्हू ॾिठी, उन झूपड़ी जे क़रीब आया। झूपड़ी जे क़रीब आया त उन्हनि इशारो न, ए इंसान, असां पहुची विया आहियूं, असां पहुची विया आहियूं, अचु असांजी कश्ती ते सवार थी। हो हैरान थी वियो। छा में हैरान थी वियो त चई, मां बाहि बि नन्ही, मां बाहि बि नन्ही, बाहि बि कुदरत वारे तरफ़ खां आई, जेका तजली खैवर जी किरी, उन जे वसीले उनखे बाहि लॻी आहे। हीअ इंसान बि पहुची विया, छो त हिननि परे खां कैमरा जे ज़रिए ते ॾिठी त फलाणे किनारे ते बाहि लॻी आहे, केरु असांखे मदद जे लाइ घुराए थो। पोइ उहे उन मदद खे ॾिसी हेलीकॉप्टर जे ज़रिए ते आया या कश्ती जे ज़रिए ते आया। माना अल्लाह खे उन इंसान खे बचाइणो हुयो, छो त उनखे अल्लाह ते यकीन हुयो घणो। रब खे बचाइणो हुयो उन इंसान खे, छो इहो यकीन ई आहे जेको तव्हांखे मंज़िलनि ते पहुचाईंदो आहे। यकीन रखो, जेका तव्हांजे मथां तंगी आहे न, इहा तंगी गुज़री वेंदी, पर को वक़्तु ईंदो न तंगी जो बि शुक्र अदा कंदे त या रब्बुल आलमीन तुंहिंजा लख ऐं करोड़ एहसान। उन इंसान खे मदद मिली, अल्लाह पाक कंहिंजे ज़रिए बि ॾियाराएसि, छो त हुनखे न माचीस हुयो, न तीली हुई जो बाहि ॿारे जो माना अॻिलनि खे इशारो ॾिए त मां हिन जाइ ते मौजूदु आहियां, अचो मुंहिंजी मदद कयो। पर रब्बुल आलमीन खैवर जी तजली जे वसीले उनखे ॾेखारियो त मूं रब ते यकीन कयो आहे, मां तुंहिंजे यकीन खे टोड़ियां नथो। हाणे इन में असांखे छा सिखाणी थी मिले, अल्लाह ते भरोसो कयो, रब ते भरोसो कयो। रब जेको इंसान जे लाइ कंदो न, बहितर कंदो आहे, असांजे लाइ भलो हूंदो आहे, असांजे लाइ बुरो न चाहींदो अल्लाह पाक। अॼु तव्हां इंसान आहियो जेके हय अल सलाह जे आवाज़ खे ॿुधी अल्लाह खे इग्नोर कंदा आहियो। तव्हां रब ते यकीन रखो त जेका तव्हांजे मथां हिनमहिल परेशानी ऐं मुश्किलात आहे, बे औलादी आहे, सभु रब्बुल आलमीन इन में पंहिंजो राज़ रखी वेठो आहे।
मक़सदु उन में राज़ रखी वेठो आहे। थी सघे अॼु तव्हां बे औलाद आहियो, सुभाणे अलाह पाक औलाद अता करे तव्हांखे, उन औलाद जे वसीले तव्हांखे अज़ियत मिलनि, ज़िलत मिले, ख़ुआरी मिले, इहो राज़ बि अलाह थो ॼाणे। रब ते यकीन रखंदा कयो, अलाह जेको बि इंसान जे लाइ कंदो न बहितर कंदो आहे। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।